बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम सामईन। अवां खे पंहिंजे चैनल शिया स्कॉलर्स में अचण ते भलीकार चऊं था। असां वक्तन बवक्तन हिन चैनल ते इस्लामी वाक़ियात ऐं मजलिसूं शेयर कंदा रहंदा आहियूं। अगर अवां असांजे चैनल ते नया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं हर नई ईंदड़ वीडियो जी नोटिफिकेशन अवां ताईं आसानी पहुची सघे। अज़ीज़ाने गिरामी, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त माण्हू सिरात मुस्तक़ीम खां हटी वेंदो आहे, याने पंहिंजे नफ़्स जी पैरवी कंदो रहंदो आहे। पर अल्लाह साईं पंहिंजे बंदे सां 70 माण्हुनि खां वधीक मोहबत कंदो आहे। पोइ उहो रब कीअं चाहींदो त उनजो बंदो पंहिंजे पालनहार खां परे हलियो वञे। तॾहिं अल्लाह साईं पंहिंजे भटकियल बंदे खे सिरात मुस्तक़ीम ते आणण लाइ राह हमवार कंदो रहंदो आहे। अचो त हीउ वाक़ियो ॿुधूं। छा हीउ उहो वक़्तु नाहे त ईमान जी दावा कंदड़नि जी दिलि अल्लाह साईं जे लाइ नरम थी वञे। चवनि था त फ़ज़िल बिन अयाज़ी हिकु तमामु वॾो चोर हुयो। माण्हू हिन जे ख़ौफ़ खां सुकून जी निंड पिन न कंदा हुआ। हिकु राति कंहिं घर जी भित ते चढ़ियो ऐं उन ते वेही रहियो त जीअं घर में टपी सघे। इत्फ़ाक़ सां उहो घर हिकु आबिद ऐं ज़ाहिद जो हुयो, जेको शब बेदारी कंदो हुयो, नमाज़ तहजुद पढ़ंदो हुयो ऐं दुआउनि में मशगूल रहंदो हुयो। पर उन वक़्तु हू क़ुर जी तिलावत करे रहियो हो। उन जी पुरदर्द तिलावत जी आवाज़ हिन जे कननि ताईं पहुती। इत्फ़ाक़ सां हू इन आयत जी तिलावत करे रहियो हो, अलम यानि लिल्लज़ीना आमनू अन तख़्शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। छा हीउ उहो वक़्तु नाहे त ईमान जी दावा कंदड़नि जी दिलि अल्लाह साईं जे लाइ नरम थी वञे, याने नफ़्स जी पैरवी केसि ताईं हलंदी, केसि ताईं पंहिंजे रब खां परे भॼंदा रहंदो। छा गुनाहनि खां नफ़रत ऐं अल्लाह साईं जी तरफ़ अचण जो हीउ वक़्तु नाहे। फ़ज़िल बिन अयाज़ी जीअं ई हीअ आयत ॿुधी, हिन खे ईअं लॻो जीअं हिन ते वही नाज़िल थी रही आहे। हिन खे ईअं पियो लॻो जीअं अल्लाह साईं हिन सां मुख़ातिब हुजे। उन वक़्तु चयईं, छो न आहे मुंहिंजा पालनहार, उहो वक़्तु अची वियो आहे। भित खां हेठि लथो ऐं उन खां पोइ चोरी, जुआ ऐं हर उहा बुराई जेका हिन खां कॾहिं थी हुजे तर्क करे छॾियईं। सभिनी बुराइनि खां हिजरत करे छॾियईं। जंहिं हद ताईं मुमकिन हुयो हिन माण्हुनि जो सामान वापसि कयो। अल्लाह साईं जी इबादत करणु लॻो। न सिर्फ़ु परहेज़गार बणियो, बल्कि ॿिनि माण्हुनि जी मिसाली तरबियत करण वारो उस्ताद बणिजी वियो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।